ये सूबे सिंध के ज़िले शिकारपुर के शहर दक्खन के करीब वाक़ गोट चनेसर खरेउस का प्राइमरी स्कूल है, जहाँ पर बच्चे और बच्चियाँ इकट्ठे तालीम हासिल करते हैं। अफसोस से कहना पड़ता है कि दुनिया साइंस और टेक्नोलॉजी में कहाँ से कहाँ पहुँच गई, मगर हमारे स्कूलों में बच्चों को बैठने के लिए न बेंच है, न कुर्सी है, न किताबें हैं और न ढंग की बिल्डिंग है, न पानी है और न ही वॉशरूम्स। ये बच्चे बहुत ही ज़बून शुदा बिल्डिंग के अंदर अपनी मासूमाना ज़िंदगियाँ दाव पे लगा के तालीम हासिल करने पर मजबूर हैं, और दूसरी जानिब वालिदैन को अपने बच्चों की ज़िंदगियों के हवाले से बहुत सारे फ़िक्रात लायक रहते हैं। गाँव वालों ने सिंध हुकूमत के महकमे तालीम, मुंतखब नुमाइंदों और दीगर को अपील की है कि स्कूल की नई बिल्डिंग तामीर करवा के बच्चों की ज़िंदगियाँ महफूज बनाई जाएँ। गोठ चनेसर खरेउस जो प्राइमरी स्कूल आहे, जंहिं स्कूल खे इलाही साल गुज़रिया आहिनि। स्कूल किरण जी हालत में आहे, नाबूद थी वियो आहे। अख़बार में लेख ॾेई, DA खे दरख़्वास्तूं ॾेई, सेक्रेटरी खे दरख़्वास्तूं ॾेई, ॻड़ी यासीन तालके जे SJ खे दरख़्वास्तूं ॾेई थका हो। न उनखे बेंच था ॾियनि, बेंच खां सवाइ तो हेठि पढ़नि था, उहो गुज़ारो थी थो वञे। स्कूल जो किरी पए, हेतिरा मासूम ॿार मरी वञनि, इन्हनि जो ज़िम्मेवार इहा घुर हूंदी त सेक्रेटरी तालीम जे ते FIR करायूं, DA तालीम जे ते FIR करायूं ऐं SJ तालीम ॻड़ी यासीन वारे ते FIR करायूं। हे आहे स्कूल शिकारपुर ज़िले में तालको ॻड़ी यासीन आहे, ॻोठ चनेसर खरेउस आहे, जेको सालनि खां वठी इहे ॿार आहिनि। 80 जे लॻभॻि ॿार पढ़नि था। हिकिड़ो मास्तर आहे, 80 जे लॻभॻि ॿार पढ़नि था। हिकिड़ो मास्तर आहे, उहो स्कूल खे बेंचा सॼे तालके में, सॼे ज़िले में बेंच आहिनि। हिन स्कूल में बेंचनि जी ॼण जी बि महिरबानी नथा कनि। तंहिंखां पोइ हे ॿार ॾिसो था मथां सॼो स्कूल किरी पियो वञे, स्कूल खे मरामत नथा कराइनि। हिन स्कूल जे साम्हूं जेको ॾिसो था नंढड़ा मासूम हेठि पढ़नि था, इहे जे किरी पए मथां छिति मरी वञनि त ज़िम्मेवारी कंहिंजी आहे? ज़िम्मेवारी तालीम जे सेक्रेटरी जी आहे, DA जी आहे। छा त FIR असां सेक्रेटरी ऐं DA ते